इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण हरकत ऐं ज़ोर चैप्टर चौथे जी ॿी मिसाल कंदासीं। 1000 किलोग्राम माए वारी कार 100 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां सफ़र करे रही आहे। 40 मीटर मुफ़ासिलो तय करण खां पोइ इहा बीह रहे थी। ॿुधायो त इन जी सरासरी ढाराई ऐं सरासरी ज़ोर केतिरो थींदो। मतिलबु पाण खे डेसिलरेशन मालूम करिणो आहे ऐं ॿी वरी छा मालूम करिणो आहे, सरासरी ज़ोर फोर्स मालूम करणी आहे। ठीकु आहे, डेटा कलेक्ट कयूं था ऐं सोल्यूशन कयूं था। मिसाल आहे काई 4.2 आहे। डेटा में पाण खे छा छा मिलियल आहे, मास मिलियल आहे। मास घणो आहे हुनजो, मायो 1000 kg आहे। ठीकु आहे, ऐं इनिशियल वेलोसिटी घणी अथसि, 100 किलोमीटर पर आवर जी वेलोसिटी अथसि। ऐं डिस्टेंस घणो मिलियल आहे, 40 मीटर। हाँ, ॿियो वरी ही ॿुधायो वियल आहे त बीह रहे थी त मतिलबु फाइनल वेलोसिटी छा हूंदसि, 0। मालूम छा करिणो आहे, हिकु सरासरी ढराई मालूम करणी आहे, मतिलबु एक्सेलरेशन मालूम करणी आहे, जंहिंखे पाण हिते डिसेलरेशन चवंदासीं छो तो घटि थिए थी। ऐं ॿी वरी फोर्स, सरासरी फोर्स मालूम करणी आहे। ही ॿ शयूं पाण खे मालूम करणी। सभिनी खां पहिरियों ही जेको किलोमीटर पर आवर में मिलियल आहे इनखे पाण तब्दील करे वठूं मीटर पर सेकेंड में। इनिशियल वेलोसिटी 100 आहे ऐं किलोमीटर में आहे त 1000 सां ज़रब कंदासीं ऐं ही कलाक में आहे त 3600 सां वंड कंदासीं। छो जो हिकु कलाक में 3600 मिंट हूंदा आहिनि, हिकु कलाक में 3600 सेकेंड हूंदा आहिनि। ही पाण बुड़ियूं कटियूंसीं, ही बक़ाया 1000 बचियो। 10 खे 100 सां ज़रब कयोसीं त 1000 थी वियो ऐं 36 सां वंड कयोसीं। 36 सां वंड कंदासीं त जवाबु पाण वटि ईंदो 27.7। ही छा आहे, मीटर पर सेकेंड। मतिलबु जेकी इनिशियल वेलोसिटी आहे उहा मीटर पर सेकेंड में तब्दील थी वई। हाणे पाण एक्सेलरेशन, जंहिंखे पाण हिते रिटार्डेशन चवंदासीं, हू मालूम कंदासीं। हू मालूम करण लाइ सभिनी खां जेको मुनासिब फार्मूलो आहे हू ही आहे, 2as = vf स्क्वायर माइनस vi स्क्वायर। छो त सॼियूं शयूं पाण खे मिलियल आहिनि, इनिशियल वेलोसिटी बि, फाइनल वेलोसिटी बि ऐं डिस्टेंस बि, त सिर्फ़ु ए मालूम करिणो आहे, त इन करे सभिनी खां सवलो थींदो। हाणे ही 2s हिन साइड हलिया वेंदा त वंड में थी वेंदा vf स्क्वायर माइनस vi स्क्वायर, त हिते 2s वैल्यू पुट कयूं। फाइनल वेलोसिटी घणी आहे, फाइनल वेलोसिटी पाण वटि 0 आहे ऐं इनिशियल वेलोसिटी घणी आहे 27.7, हिन जो स्क्वायर। ठीकु आहे, ऐं 2s जी वैल्यू घणी आहे 40। ठीकु आहे, हाणे हिन जो स्क्वायर कंदासीं ऐं वंड कंदासीं हिन सां त जवाबु पाण वटि ईंदो -9.646। माइनस में छो ईंदो, छो जो ही ढराई आहे, रिटार्डेशन आहे, इन करे माइनस में। ऐं यूनिट छा थींदसि, मीटर पर सेकेंड स्क्वायर। ठीकु आहे, हाणे पाण छा मालूम करिणो आहे, हाणे पाण एवरेज फोर्स पाण मालूम करणी आहे। ही पार्ट जेको आहे 2 आहे। ठीकु आहे, ही पार्ट 1। फार्मूलो छा अथसि, F = ma। हाणे मास पाण खे मिलियल आहे ही ए, हाणे ही कढियो आहे, ही पाण लिखंदासीं त वैल्यू पुट कयूं। मास घणो आहे 1000 kg ऐं रिटार्डेशन घणी आहे -9.646। हिन जो जवाबु छा थींदो, जवाबु थींदो -9650 न्यूटन। माइनस में छो, माइनस में हिन करे जो हरकत जी ओपोजिट में जाॾां जी हरकत आहे हुनजी मुखालिफ़ तरफ़ ही फोर्स अप्लाई थिए। ठीकु आहे, को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।